चढ़ियो जानू तेहड़ा मुड़स तेरा साव सायो सुञादी तव्हां ॿियो ख़बर कीअं आया हो? पुलिस तो कोन थियो न? तू बाक़ी पहिरें ॻाल्हि कान लाहिणी आया आहियूं क्या? पुटनि में अवां किथे लिखंदव? अवां त परे खां ई पधरा आहियो। पी 6 फुटनि जो, पुट 1.5 फुट जो। तव्हां बुरको पाए निकिरंदव तब अवां खे माण्हू सुञाणे वेंदा। ही सीधिया ऐं जो पुट आलू। ॻाल्हि त तो लख जी कई आहे। भला हिकिड़ो कमु कर, असां ॿई पीउ पुट विझूं, तूं तकड़ि में कपिड़ा तयारु करे रख ऐं हाजी लकुण जा कपिड़ा ॻंढ ॿधी रख त पोइ असां उहे खई वञूं। माना कपिड़ा मटण आया हो? न न बाक़ी डांस करण आया आहियूं जा। अरे ते धप करे आऊं पुलिस न पाण खां कुता आंदा उहा सभिनी जो मेर सिंघी ऐं असां पकड़जी पंदासीं। ठीकु आहे, अवां भई वेंजी सिंधी अवां भई मेर लायो। मां तव्हांजा कपिड़ा कढायां ऐं हाजी लकुड़ जा कपिड़ा ॿधां। ठीकु आहे, सही आहे। हल छोरा हल त हली वेझो। दरवाज़ो खड़के त तकड़ि में न खोलजांइ। मथां पुलिस बाथरूम मां ईअं गेले ऐं सर्गिस कराईंदी वठी वञे त पोइ कोन खोलींदुसि। तव्हां हलो। हा पक पक हल ने हाँ पन हाँ हेॾी अचमुआ हेॾी सॉरी गोठ खे मुझे दाव तो दी हां छो आई छो न ता हुडी तो छो न ता हुडी नस जेकॾहिं जिते ता न लहंदी न त गोठ जे मस्जिद जे लाउडन ते ऐलान कराईंदुसि। पड़ा ॾियारे तो वनी भले ॾियार जेसि तू सिद्धो न थींदे न तेसि ताईं मुझे तो सठा न आहे। आई बुध मूं ॿियो मुड़ुस बि ॻोल्हे छॾियो अथई। अलाए कीअं ॿियो मुड़ुस थी करी, जेको तुंहिंजो ॿियो मुड़ुस थींदो न टंग टंग ते रखी चीरे छॾींदोसांसि। ऐं कीअं चीरबो आहे ऐं कीअं कटबो आहे सभु ॼाणा थी। इहा मूंखे बि ख़बर आहे त मुड़ुसनि ते कीअं इल्ज़ाम हणबा आहिनि। ऐं हवी ॻाल्हि खे सम्झंदी कर। बसि मूं सोचे छॾियो आहे हाणे न मेलण मां निकिरां थी हेॾा होॾा रोज़े करे तुंहिंजो ई पप्पू जो पेट पालींदसि। तूं हर भरू छो थी विढ़ी? अच्छा दाने पछड़ी के हलो अंदर हलो हलो हलिया हलिया भला मुंहिंजे पोयां अच। ओ तो भलो आ झरनू जेको असांखे विञाए रोए पियो, असांखे विचारे पियो पियो। हाय हाय तोखां भलो आ सेठ लकुण झरनू जेको असांखे सापुर सां विञाए पियो, ओ जेको असांखे विञाए पियो, असांखे विञाए पियो। पानी जाजू पानी दे झरनू पानी 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 पानी। हाँ बरोबर। सिपाही सिरोटा तू? हाँ हलो वधी त पियो। मुंहिंजो नालो आहे सिपाही सिरोटो। मां अहिड़ो ॾींदो सां मरुटो। अरे काला डांबर जड़ा अरे आउठे जड़ा हलो थारे ते हलो भॼ। दायाही ए बांदर मां ॻोल्हियां थो इते ई हूंदा छो जो मुंहिंजो नालो सिपाही आहे सरोटो। मां अहिड़ो ॾींदो सां मरोटो जो मायूं बि विसरी वेंदनि। अते ई थो ॻोल्हियां किथे बि किथे हूंदा। अड्डा सुबत्ता ओ अड्डा सुबत्ता जी अड्डा सुबत्ता मज़ो अचे थो। मज़ो मन कीअं त
मतलब त ख़ामोशी लॻी पई आहे, घर में सुकून लॻो पियो आहे। मुंहिंजो त दिमाग़ कमु कोन थो करे, न त गोड़ गमतान हूंदो आहे त ख़बर पवंदी आहे त असां घर में आहियूं ऐं असांजूं ज़ालूं बि आहिनि। अॼु त कुझु बि कोन्हे। सही तो चए अदा बिता, जेसी ताईं असांजी थक बुझ न थींदी न असांखे सुकून निंड न ईंदी आहे। पोइ उन जे लाइ कुझु त करिणो पवंदो। अलाए जेको बि करे तुंहिंजी मर्ज़ी, मूंखे त निंड थी अचे। निंड खे छॾ, मां तो चवां त घर में गमछा न थिए, पचरी बचरी थिए त को मज़ो वठूं। तूं वरी मुतबर सुम्हियो थो पई। तूं कुझु कनि को, जहिड़ो ॿेड़ो करे त निंड फिटे न मुंहिंजी। पर हाणे कयां कल जेको वणाई करे इजाज़त आहे? हा त भले। मुंहिंजी पटी थप। हा अबारे थप्पा को मुंहिंजी दाल जो भाउ हीअं लाइ त एॾो धक हयो अथई, उथी बनी विधई। ठीकु आहे, अदा बिता काटे तो मञे। तूं मत करे वे, गोड़ गमछान करण थो वञा। केसा विड़ते त मां बि त हलाई न। तूं चुप कर, ॾिसी पियो त थप्पा जी महिनत खे। मन तूं तिरी छा थियो वरी छागी? दिलो भली पियो पानी पियो पिया न त हथ मां किरी पियो। ख़ैर आहे, उहे बि पुराणो दिलो हुयो, पाणी थधो कोन पियो करे। वॾी ॻाल्हि आहे, हिन ते बि चवीं थी ख़ैर आहे, महांगो आहे, 300 रुपए जो आहे। भले तूं हज़ारनि जो नुक़सान कर, मां तोखे कुझु बि न चवंदसि, छो त तूं मुंहिंजो कमाईंदड़ मुड़ुस आहीं। अदा बिता तोखे बि जहिड़ो करण त नथो अचे। घर में जहिड़ो तॾहिं थींदो आहे जॾहिं औरत जी साह वारी रग ते हथु रखबो आहे। अदा सुबता साह वारी रग त हिते हूंदी आहे न, हिते न अंगूठो रखांसि दाल मरी पए त पोइ त नुक़सान असांजो छो न सम्झी कोन थो पता। अदा बिता सबक चढ़े वई, साह वारी रग माना माइनि जा जेको मेकअप थींदो आहे न, कपिड़ा थींदा न उहे हूंदा थी। हाणे मज़ो ॾिसजांइ, मां त तोखे जहिड़ो करायां त कीअं जहिड़ो थींदो आहे। ॾिसूं था साईं, तूं छा थो करी ख़बर पइजी वेंदी। ॾिसूं कर खणी गोज़ा सफ़ाई वॾो वॾो जहिड़ो थी अथई, वॾो वॾो। मूं त कोशिशि कई कोन थियो, मत हिन जी कोशिशि सां थिए, पोइ मना असांखे 2 टे पधर लॻनि, पोइ सुम्हूं। माचिस हो हिन खे साड़ी दो मूंखे मचिस किथे आहे बचरियूं ही त मां को मवाली थो रही आहियां। मचिस वञी 2 खां घुरो। अच्छा सदी ए माचिस खड़ी आ, कपड़ा साड़ी तुम खड़ी आ। सर्द माचिस अती सुबता छा थो करीं? कपड़ा साड़ी तुम न तो जमा, कपड़ा साड़ी तुम मूंखे वॾो मज़ो ईंदो। अल्लाह कपड़ा तो साड़ी का ॻाल्हि लाइ असां ॿिया वठंदासीं, भले साड़। न सुठो तो करी, छो त मुंहिंजो हार सिंगार मुंहिंजो मुर्सी त आहे। सर्दी ॾिस मां मज़ाक नथो कयां, मां सच में साड़ी तो माई। अदा बता ये अदा सुबता अच्छा बंदा असांजी क़िस्मत में भले तुक बुध न लिखियल त जहिड़ो ॿेड़ो बि नथो थिए। तूं पाण त मुतबर थी चई, पोइ त तूं कुझु कोन करे सघे, मां करे वेंदुसि, पोइ कोन कयई न। अॼु भला असांजी माइल खे भला छा थी वियो आहे, सफ़ा इहे खाली पयूं न, बर्फ़ लॻी पयूं न। कुझु त हुनजे दिमाग़ में फिरे थो, न त हिनमहिल ताईं मुटड़ो मुटड़ो थी वञो हा। बस नसीब जा फिटलूं ॿुध, निंड करणी अथई न, अच त टिॿे खे मोचड़ा हणूं, पोइ मन सुम्हूं। इहा ॻाल्हि बि तुंहिंजी सही आहे, पर पंहिंजो पाण खे मोचड़ा हणूं था न, उहो मज़ो नथो अचे। इहा ॻाल्हि त पंहिंजी जात सही आहे, ज़ाल मरे थी त उनजो मज़ो पंहिंजो आहे, पाण हिक ॿिए खे हणंदासीं त मज़ो अंठो बि कोन। माफ़ कर बाबा, माफ़ कर। असीं पाण पिनण जहिड़ा थी विया ॿुधी बीठो हो जा बीठल अथई को कुलियो ॾोकणो रुपए ॾेई जान छॾाए हिननि मूं। हाजी सुञाण असांखे, सुञाणे जी कोशिशि करे। मेरे यार
आवाज़ ॾिठल थो लॻे। हाजी हाजी आवाज़ तो ॿुधल हूंदो आहे ऐं माण्हू ॾिठल हूंदो आहे। सुञाण अरे एॾे बाला कारो ई जा। हा साहब उहो ई कारो जेको तव्हांजी चेल मां चुकू कढंदो आहे। हाजी मालू जो पेरनि जी आङुरियुनि जे थका कढंदो आहे। तव्हां त कपिड़ा खणण विया आहियो, जलील जी किथां मोटिया आहियो? बस सदा वाड़े ते विझूं पिया ऐं साबुण हणी सपा उरूज में हुयासीं। असांजी अखियूं बंदियूं ऐं ख़बर ई न पई त सिपाही सरोडो केॾी महिल पहुतो ऐं पोइ वठी असीं भॻासीं हेॾां। सिधो हिते। अरे इन भागाई करे तव्हांजो पीछो करे पुलिस हिते पहुती त पोइ पिणे मोनी थो। कोन पहुचंदो, असां सिपाही सिरोटे खे घणो पोइते छॾे आया आहियूं। पर उन भागा सरोटो वाड़े ताईं पहुतो कीअं? इहो पोइ सोचियो, असां पीउ पुट जी सर्विस करायो त ॾिसण जहिड़ा थियूं। हा साईं, मूं बि सवा सर्विस जहिड़ो अथव। हाणे हलो ट्यूबवेल ते वञो, हलो। चलो ठीकु आहे, मां भली तो ट्यूबवेल ते कपिड़ा ॾिठी थो वेझा। गर्मी मां तुंहिंजा सभु कपिड़ा ॿाहिरि साड़ियां पियो, तोखे असर न पियो थिए छो? छाजो असर? तव्हांखे त ख़बर आहे न, जेसि ताईं असांजी बेइज़ती न थींदी आहे तेसि ताईं असांखे निंड न ईंदी आहे। पोइ तव्हां ॿई ॿुधायो न त तव्हां जी असां बेइज़ती कयूं, हर भरू कपिड़ा छो था साड़ियो? तव्हांखे शर्म कोन्हे? तव्हां ॿिन्हिनि खे हया कोन्हे? बुॾी मरो के किने खूह में मुआ ट्रक खां थी चढ़ाई, ॿई वञी मरो, असांजे कंध में छो पिया आहियो? तव्हां बि तमाचो आहियो है न। हा सुबता एतिरी ताक़त हिननि में कान्हे जो असांजी बेइज़ती करे सघे। बेगुनाह तव्हांखे कीअं मारियूं? अदा सुबत चवे थी त बेगुनाह तव्हांखे कीअं मारियूं? अब गुनाह कर न कयां। हाँ शुरू कर। अने ॾिसजांइ मुंहिंजो गुनाह। गर्मी ओ गर्मी छा आहे? गर्मी ख़बर न पई। अदा बेटा जी मां बि हरास। आ भली हनीस न, तुंहिंजी ज़ाल को मुंहिंजी थोड़ी आहे। मूं पंज खे हयो, तूं पंज खे हण न। मुआ जनट नेडर तो मूंखे चमाड़ है तुझी एडी मारी तू ॿुधे त नहीं? जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़स, जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़स, हिकिड़ा मिस्कीन वीचारा ॿिया त सवा बेतरस। जहिड़ियूं ज़ालूं हाणे आई मज़ो? बस छंदम फर्स्ट क्लास थी वियो, ॼण मूंखे ज़ोर पई ॾी। तू ॾे हाल वाल, तोखे मज़ो आयो या साह खड़ी वठो तो कोई तव्हांखे सट करियो? ॾाढो मज़ो अची वियो आहे। अदा बता मां हाणे समय त सचु में अचे थो अला। तो बता तूं भली सुम्हो, मां बि लॻे थो त निंड थी अचे। भाॼाई अदो नूरल माइन जे मामले में पंजी साल खां सवाइ ॿिए कंहिं अख खणी ॾिसंदो बि न आहे। अदायो त तू थो चवी न, वाचूड़े जी ज़ाल वॾी ज़हर आहे, मुंहिंजे मुड़ुस जे मथां को रमल करे विझे त पोइ छो त मूंखे डपु आहे त हवा बहानो करे मुड़ुस जो हथ वठी नूरल खे पंहिंजे घर घुरायो आहे। भाॼाई तूं डपु न कर, अदो नूरल तोखे छॾे वञे ता करनि सां वास्तो रखंदो कॾहिं बि न। तव्हां बहन खे अकुल खोड़ीअ में सिज लहे त उहो बि लही वञे। अरे असांजे अकुल ते मिसाल न ॾे। हाजाणी ज़ाल आ नूरल जी। नूरल पट को ॿधी हवा ऐं वाचूड़े जो फ़ैसिलो करण वियो आहे। छाजे लाइ? असां भाउरनि जी जॻह ॻोठ में इज़त आहे न, इन करे ॻोठ जा माण्हू सभु मसइला सभिनी भाउरनि खे ॿुधाईंदा आहिनि। ही 2 साल पहिरियां असांजे ॻोठ मां 3 खदड़ा खजी आहे, तव्हांखे ख़बर आहे। पोइ छा थियो, हुननि जो फ़ैसिलो कंहिं कयो? सभिनी भाउरनि कयो। इहे सम्झो हिन ॻोठ जा सभई भाउर अधु वॾेरा थी विया आहियूं। शुक्र थियो जो अधु वॾेरा थिया आहियो, जो फुल वॾेरा थी वेंदा त पोइ ॻोठ वारनि जे लाइ भली कपा थी वञे। बाक़ी असां ज़ालनि जे लाइ जहिड़ा घोबा हुजो घोबा। 100 दफ़ा सच थी चवे अदी। हे मुंहिंजो मुड़ुस मुंहिंजे साम्हूं वेठो आहे न, चल न कावड़ चढ़ेसि। पोइ ॾिसो हिन जा कम, मूंखे दसे दसे कुटका चाढ़ींदो आहे, मारींदो आहे। जेकर तव्हांखे ख़बर आहे त भाउरनि जी खोपड़ी फिरियल आहे त पोइ तव्हां ईअं छो थियूं कयो? इन तव्हांजे रोब ताब जे करे असां पासीरो थियण छॾे ॾिनो आहे। असां सुम्हण महिल बि सिधियूं थी पोइ सुम्हंदियूं आहियूं, मतां मुड़ुस कावड़ कनि। चङो, हाणे नूरल खे फोन कर,
लागी तो हवा वट लडो लाए नवे माई अफालन जी चंगी नाहे हर वक्त मेकअप जा मड़ मुंह ते थपियूं वेठी आ नूर लगे ॾे न पासो हा हा यारनि पासो ॾेई अहिड़ो हणंदसि दासो पोइ मुंहिंजे मुड़ुस जी पई जिग गणंदी इहो लकी मां बि को कोन मुड़ंदो अदो नूरल अहिड़ो न आहे ॾिसो न असां हिन घर में गॾु रहूं था तव्हां कॾहिं धारियो रतो जो ज़िक्र असांजे मथां ॿुधो आहे ज़िक्र न आहे त असांखे बि फिक्र न आहे बाक़ी ए जेको मसलो आहे न इहो वाटूड़े जी ज़ाल जे करे थियो आहे जेकॾहिं अदो नूरल उन्हनि जे घर न वञी हा त अहिड़ो को मसलो थिए हा अहिड़ो चंपोण नसनारो नक वञी वाॾण में पवे तूं बि अदा हरू थो विणी हाणे तूं नूरल खे फोन कर त घर अचे किथे मुंहिंजो शक पक न थी वञे हा कयां थो फोन कयां थो बीज तो हमें तो छा ॿुधाए इहो आहे न तुंहिंजी लिछा वारो ऐं मुकारो ऐं पुट रजनड़ो ऐं उते सुत जो खीसो कटे विया पर मूं त ॿुधो आहे त इहो सभु कुझु हाजी लकुड़ जे लछणनि जे करे थियो आहे ऐं बराबरि इहो हाजी लकुड़ जे करे ई थियो आहे पर इहो कारो शमू बिशनी निकितो न इहो करे चङो चइबो जेके हर रोज़ घर में घुराए कचहरियूं कंदी आहीं इहो कारो इन में आहे छा मां त कोशिश कयां थी त मूं निभागो अच्छो थिए पर उन ते किरी असर कनी कोन थियूं डांगे जो पोयो पासो ना कारा कंहिं न कम जो कारो इन ते किरी असर कंदी नको भला इहो त ॿुधाए तूं भला कारनि जे खिलाफ़ छो आई उन्हनि तोखे छा कयो आहे कारो छा कंदो मूंखे कारो तूं पंहिंजो ख्यालु कर तूं हिन कारे सां ईअं न हले जे वॾे कॾहिं सां नंढो कॾहिं गॾु हलंदो आहे मुआ मारिया मेलन जा खरेल खदड़ा तू ॻाल्हाई छा तो ॿुधोसि मां त नाले वे खदड़ो आहियां पर आहियां मुड़ुस माण्हू मुड़स माण्हू ॾिसो कई औलाद पैदा ना पाण खे वरी मुड़स माण्हू तो समझे इहो बि थींदो हेल ॾिसजांइ असांखे रंगीन पुट ॼमंदो रंगीन न खपे मूंखे रंगीन पुट मां थी चवई मां हथ कढ त मां वञी पियो मुड़स कया मुड़स चवे छा थी चवी छाती ॿियो मुड़स कंदी असां जवान जायूं मरी जो तूं ॿियो मुड़स कंदी अरे ते मुड़स जो नालो वठंदी न कुत्ता थी रहंदा कुत्ता ॿी ॻाल्हि ॿुधी अथव ॿुधाए इन्हे नूरल नोरियड़े ऐं भूरल भोलड़े जे करे सॼे ॻोठ में मां कमीनो इंसान थो सॾिजां यार नरो त नर पर मायूं बि मूंखे जूतो सिखाईंदे देरी कोन थियूं कनि हाँ त पोइ पक तोखे मिर्गीअ जी बीमारी आहे तॾहिं त तोखे जूता था सिखाइनि न मिरल न हाजीअ खे मिर्गीअ जी बीमारी न इश्क जी बीमारी थी पई अथसि इश्क जी हिन उमिरि में माई तो ॾिसे त मथो थो फिरी वञेसि पोइ न इज़त जो थो सोचे न बेइज़तीअ जो इन्हनि अफ़वाहनि जे करे त बेइज़तो थींदो आहे अड़े तॾहिं त मां तव्हां सभिनी खे चवां थो त मुंहिंजी इज़त कराए ऐं जेको नूरल ऐं भूरल जे ॿनीअ ते कब्ज़ो करिणो आहे न उन ते अमल कयो हाँ त पोइ इहो कमु थी वियो हमरा नूरल ऐं भूरल खे नचाईंदा ऐं उन्हनि जी ॿनीअ ते कब्ज़े जा ढोल वॼाईंदा हाजी मीरल वारनि खां पक वठ न त असांखे हथ सां मुचरा कराईंदा अरे हेॾे सुज़ुकी आहे जेके तूं वॾे विच में छो थो ॻाल्हाईं अरे अरे कारे जा पुट तूं चुप कर साबु सही थो चवे हल मूं माच कई हाणे तूं जारी कर हाजी हाजी मां इहा सलाह ॾींदुसि त नूरल भूरल सां भले जहिड़ो कयो असली हथियार न हुजनि ऐं बसि इहे गंदरब वारा फटाका हुजनि जंहिं ते उन्हनि खे ड्रेजारियो ऐं हो छा चवंदा आहिनि कूड़ा पिस्टोल न हूंदा आहिनि उहे खणी हुननि जे साम्हूं बीही रहो ऐं जे नूरल वारा सम्झनि त हिननि वटि असली हथियार आहिनि जॾहिं न 10-15 मिंट ठक ठक थींदी त असली नूरल भूरल जे मथां दाबो थी पवंदो ऐं ॾुजी वेंदा अच्छा हाँ मां तुंहिंजी ॻाल्हि जो मतिलबु सम्झी वियुसि तुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त कंहिंखे बि गोलीअ जो अॻियां या पोयां टुंगड़ो न निकिरे सभु सही सलामत वञनि उहो ख़ाली धूड़ धका थिए ठकावट कढाइजनि बसि ईअं न हा न ईअं कयो असली हथियार सां त माण्हूअ खे अॻियां पोयां सुराख थी पवंदो न ऐं जंहिंसां हू ज़ख़्मी थींदो ऐं मरी बि सघे थो हाजी लकुण
कारे जी सलाह कम वारी आहे। हरू भरू नूरल ऐं भूरल हथियार कोन खणंदा सिवाय कोडल जे। और सलाह ले न त कीअं कयूं? हा इहो सोचणो पवंदो। अदा बेस्ता ओ माफ कर दे अदा सुबता जी अदा उबता तू 5000 खे ॿुधा मां 5000 खे ॿुधायां। छा ॿुधाईंदे? इज्जत त नूरल ऐं भूरल सां हाजी लकुण बाक़ाइदे वीर विधो आहे। हाजी लकुड़ नूरल ऐं भूरल जी जेका इज्जत आहे न उहा नाली में तो उछलणु चाहे। अॾे अदा सुबता नाली त नंढड़ी आहे अंठ जेतिरी आहे। नूरल भूरल जी इज्जत खे लकुण शाख में उछलणु थो चाहे। अदा उबता इन सां त नूरल ऐं भूरल जी इज्जत सफ़ा लुड़ी वेंदी, शाख सफ़ा तार लॻी पई आहे। तव्हां ॿिन्हिनि जूं ॻाल्हियूं लिखण जहिड़ियूं आहिनि। अधी गर्मी हिननि जी ॻाल्हि सही आहे। हाजी लकुण अकेलो अधे वांग सां जहिड़ो करण थो चाहे, पर आख़िर छो कहिड़ो असांजे भाउरनि हाजी लकुण खे लठूं आयूं आहिनि। अॼु लकुण हिन दुनिया जो आख़िरी दलील माण्हू आहे। हर को दलील न आहे पर बेस्तन जो चेयरमैन आहे चेयरमैन। सर्दी तव्हांजे भाइरनि खे ख़ुशि ॾिसणु नथो चाहे। हा इहो आहे त शैतान जी आख़िरी ग़लती। ॿियो न त इहे सम्झ त आख़िरी शादी शैतान जी असांजे ॻोठ मां थियल आहे। जे मायो हाजी लकुण ॼाओ आहे निभागो। अदा सुबता जी अदा उबता तुंहिंजी ज़ाल खे तसल ऐं शैतान वारी सोच दिमाग़ में सॼो ॾींहुं वेठी आहे। सही तो चए अदा उबता इन जे करे त शैतान जे सबक ते हलंदियूं न असांजी बेइज़तियूं कंदियूं आहिनि शैताननि जूं भेनरियूं। अदा सुबता इज्जत असांजे ज़ालुनि जी नज़र में 2-3 किलोमीटर परे आहे। बस रुगी बेइज़ती बरक़रार हुजे। हाणे माठ कयो न त जीअं तव्हांजी गोथरियूं कपजी वयूं न ईअं तव्हांखे कपींदासीं। छाजे करे त तव्हां ॿिन्हिनि खे हाणे घणे ॻाल्हाइण जी हेर पची वई आहे। तव्हांजो घणो ॻाल्हाईंदियूं आहियो डायरियूं। असां ॻाल्हाईंदियूं घटि आहियूं पर ॻीलींदियूं घणो आहियूं। असांखे गिले गिले गुगदाम त करे छॾियो अथव कॾहिं प्यारे सां त ॻाल्हाइण जो कयो न। हा न असां तव्हांजा सगा मुड़ुस आहियूं तव्हांजे भाइनि वांगे बेहतर त तरहियो। अरे मूं वटि ॾेडर हाणे घणी ॼारी हई अथव पोइ कम धंधे जी बि कयो। वो हज़ारी हो होई हा हेॾे हेॾे हाय हा छा आहे दे ख़बर वॾेरा फ़ैसिलो करे आहीं। ओ त ठीकु आहे पर तुंहिंजो मूं छो किनो लॻो पियो आहे। अञा मूं किनो न कयां तूं वाचूड़े जे चए ते वञी उन जे फ़ैसिले में पियो आहीं। इहा माई हवा का चङी ज़ाल आहे छा? मूंखे ख़बर कोन्हे जे मर्द खे ॾिसे थी वञी गिज वांगुरु झाटो थी आणेसि। इहो तुंहिंजो सच आहे। नूरल मुनो सां कोन खाधो आहे सभु सम्झां थो। अड़े मां तो हिकिड़ी हचा माई अची फाथो हा ज़ालिम ॿी जी कीअं सोचींदुसि। तव्हां मर्द ज़ात ते एतबार नथो अचे कुझु बि करे सघो था। मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾ मां हाजाणी आहियां हाजाणी होॾ ते चढ़ियसि न तुंहिंजी इहा लोड लही वेंदी। हाणे घणीअ में न पियो त भलो अथई न त तुंहिंजा ऐं मुंहिंजा हिक ॿिए जे सुंदरनि में हथ पइजी वेंदा ऐं ॾाढो परे पवंदासीं गुरबती। हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी बि कन खोले ॿुधी छॾ जे ॿी माई जो ख़्यालु मन में आंदई न त मां बि हाजाणी हाजाणी वधीक पाण सम्झी थो। बात नथी थी मूं जहिड़े शरीफ़ माण्हू ते शक। हाणे बस कर बस मूंखे सॼी ख़बर आहे। तो ते शक इन करे थी कयां त हवा जो कम ई इहो आहे हर मर्द खे हिरकाईंदी आहे। हाणे हाणे मूं पाड़े मां ॿुधो आहे हाजी लकुण जे नौकर शंभू कारे खे पंहिंजो माइट थी सॾाए मुड़ुस जे मुंहं ते दांगी मलण जूं तयारियूं पई थी करे। इहा ॻाल्हि तुंहिंजी सही आहे पर मां वाचूड़े हवा खे सम्झाए आयो आहियां गुरबधी। तूं कुझु बि कर पर शम्मू कारो घर जो ख़र्च पियो थो हलाए। वाचूड़ो त बेरोज़गारी जे करे मजबूर आहे। इहो रनोटो आहे रनोटो आहे इहो जेकॾहिं मर्दनि वारो अफ़ालो हुजे सां त घर में इहा गड़बड़ी कोन थिए सां। पर फ़िलहाल मां सॼे मसइले खे ठाहे वाचूड़े खे सम्झाए आयो आहियां। वाचूड़ो ॻोठ में छोला वोला बि खपाए ज़ाल जी पूरत कंदो जंहिं लाइ हवा खे मूं राज़ी कयो आहे ऐं वाचूड़े बि मुंहिंजे फ़ैसिले खे मञियो आहे गोॾ हाणे तूं वञ हल वञी भाॼाई सां अंदरि कचहरी कर त असांखे बि को सुख जो साहु खणण ॾे। हलो न हलो मायूं बि असां ते कनि दब। सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।